बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों ऐं साथियो ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम इन दुआ सां त जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद हुजो, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी आहे। 101 किस्तूं असां तव्हांजे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी किस्त नंबर 102 हिकिड़े दिलचस्प किसे नई दिलचस्प किसे सां तव्हांजे साम्हूं हलूं था। किस्त नंबर 102 ते अॼोको असांजो जेको किसो आहे, हकीम दानियाल उन जे पुट जो किसो आहे। हकीम दानियाल उन जे पुट जो किसो आहे। ॻाल्हि था कनि त पुराणे ज़माने में यूनान मुल्क में हिकिड़ो हकीम रहंदो हो। वॾो नामी ग्रामी हकीम हुयो। दानियाल नालो हुयुसि। दानियाल नाले सां हिकिड़ो हकीम रहंदो हो। अलाए त केतिरा हिन जा शागिर्द हुया। सखी हुयो, इल्म जो सखी हुयो, जेको ईंदो हो उनखे सेखारींदो हो। कंजूस साहिब इल्म में न कंदो हो। ईअं सम्झो त फ़ौजियूं हुयूं हिन जा शागिर्द। उतां जा जेके ॿिया हकीम हुआ उहे उन्हनि ते बि हिन जी धाक कई। उहे बि हिन खे मञींदा हुआ। कंहिं मसइले में मुंझंदा हुआ त अची हिन खां मशवरो वठंदा। एॾे इल्म ऐं हिकमत हूंदे रब जी बेनियाज़ी, हिन खे औलाद कोन हो। ॿियनि जूं दवाऊं करे पियो, बे औलादनि खे बि दवाऊं ॾिए पियो त रब उन्हनि खे ॾिए पियो। हिन खे औलाद न पियो थिए। ॾाढो ॼणो इहो हिन खे अरमान हुयो त मुंहिंजो हेॾो इल्मु ॼणो कमु न आयो। हिकिड़ी राति हीअं सुतो पियो हुजे त मूंखे हेॾो रब सां इल्मु ॾिनो आहे, जेकॾहिं हिन मूंखे औलाद हुजे हा, पुटु हुजे हा, उहो मुंहिंजे इल्म जो वारस थिए हा, उन खे सेखारियां हा। हे मुंहिंजो इल्म जो हशर छा थींदो? वरी उते ई हिनखे दिलि में ख़्यालु आयो त बणा रब जे अॻियां देरि न आहे। जेकॾहिं सची नियत सां रब खे ॿाॾाइजे त रब छो न क़बूलु कंदो। रब जा रहमत जा दरवाज़ा त हर वक़्तु खुलियल आहिनि। उन्हनि ते त को दरबान बि कोन्हे जो मोकल वठणी पए। जंहिंखे चाहे बिग़ैर हिसाब जे ॾे। उहो कंहिं साहिल खे नामुराद नथो करे। इहो यकीन करे ऐं हे उथियो, रब खां दुआ घुरणु लॻो राति जो त मुंहिंजा रब, मूंखे अहिड़ो पुटु अता कर जेको मुंहिंजो वारस हुजे, मुंहिंजे हिन इल्म जो वारस हुजे। मूं ते इहो अहसान कर। रोई रब खां हिन दुआ घुरी सुम्ही पियो। पर दिलि में ॼण यकीन थियुसि त अलाह कंदो त मुंहिंजी इहा दुआ रब क़बूलु कंदो। हे ॿिए ॾींहं ते ॿेड़ीअ में किॾे वञे पियो। हिन सां पंहिंजे हिकमत वारा जेके किताब हुया, उहे किताब बि ॿेड़ीअ में हुया। हिनखे खयूं पिए किॾे वियो पिए, उहे किताब खयूं पिए। ॿेड़ी हली, रब जी कुदरत ईअं तूफ़ान अची वियो, ॿेड़ी टुटी पई। ॿेड़ी टुटी, हिनखे हिकिड़ो फटो हथु अची वियो। पर जेके हिन जा किताब हुया, हिकमत वारा इल्म वारा किताब हुया, उहे किताब सभु पाणीअ में रहिया। हिनखे पंहिंजे साह खां वधीक किताबनि जी, जेसि ताईं किताब संभाले, किताब सभु विया हलिया। हिन हथु हयूं, 5 पना हिकिड़ा निकिरी आया। 5 पना, बाक़ी सभु किताब पाणीअ में। 5 पना हिनखे रही। नेठि तरंदो थाबड़ंदो वरी हे अची घर पहुतो। उहे 5 पना जेके हुयसि, उहे अची हिन पेतीअ में रखिया, बंदि कई। पेतीअ में बंदि करे उनखे हिन तालो लॻायो। कुझु ॾींहंनि खां पोइ घरवारी हिनखे ख़ुशख़बरी ॾिनी त रब तुंहिंजी दुआ क़बूलु कई आहे। ॾाढो ख़ुशि थियो। रब जा पंहिंजा फ़ैसिला आहिनि।
सॼी उमिरि औलाद लाइ सिकियो, हिन महिल ख़ुशख़बरी मिलियसि ऐं वरी हिन जो टाइम पूरो थियण वारो, हे बीमार थी पियो। हिकमत जो त पाण माहिर हुयो, पर हाणे तॾहिं फ़क़ियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर थिए उन्हनि खे। ॿियो मौत जो त को इलाजु आहे कोन। इते हे सम्झी वियो, सॼी उमिरि हिकमत सां हलियो, सम्झी वियो त हाणे दवाउनि खां कमु चढ़ियल आहे, मुंहिंजो कमु टाइम पूरो थियण वारो। ज़ाल खे चई त मां सम्झां थो त मुंहिंजो दाणो पाणी पूरो थी वियो आहे, ऐं तो बि मूंखे ख़ुशख़बरी ॾिनी आहे। सिकायल हुयुसि, सॼी उमिरि सिकायल हुयुसि, पर हाणे रब पंहिंजूं हिकमतूं पाण थो ॼाणे। जेकर ॾिसां हा, पर अलाह वॾो आहे ऐं मूंखे उमेदु आहे त तोखे पुटु ॼमंदो। पुटु ॼमाई त हुनजो नालो रखजांइ हासिब करीमुद्दीन उनजो नालो रखजांइ, पढ़ाइजांसि लिखाइजांसि। पोइ हो जे न तोखां कॾहिं पुछे, सम्झ भरियो थिए, पुछे त भला बाबू मुंहिंजे लाइ कुझु छॾे वियो, त हे 5 पना हिन पेती में रखिया अथमि, पेती खे तालो ॾिनो अथमि, ताले जी चाबी हीअ अथई। पुट खे चइजांइ त तुंहिंजे लाइ हीअ मिल्कियत छॾे वियो थी। मुंहिंजी सॼी जेको इल्मु हुयो सॼो पाणी में वियो हलियो, सिर्फ़ु 5 पना बचाया जेके मां सांढे रखिया आहिनि पुट जे लाइ। इन्हनि 5 पननि खे ई न जेकॾहिं मुंहिंजो पुटु पढ़ी वियो ऐं सम्झी वियो न, त ईअं सम्झो त पंहिंजे ज़माने जो वॾो हिकिड़ो आलिम हकीम हूंदो। एॾो इल्मु आहे रुॻो इन्हनि 5 पननि में, जे सभु पढ़े आहे त अलाए छा थिए आहे, पर इन 5 पननि में बि मूंखे उमेदु आहे त जेकॾहिं मुंहिंजे पुट उन हिसाब सां इन्हनि खे पढ़ियो त पंहिंजे ज़माने जो वॾो हिकिड़ो आलिम हकीम थींदो। ॿिए ॾींहं ते हे गुज़ारे वियो, ज़ाल खे वसियत करे हे गुज़ारे वियो। माई वीचारी ग़मगीन थी वई। मिट माइट आया, जीअं थींदो आहे, कफन दफन थियो। आख़िर मिट माइट बि विया, माई अकेली। 2 ॾींहं ॻणे, नेठि ॾींहंनि पुने माईअ जी डिलीवरी थी। माईअ खे पुट ॼाओ, ॾाढो सुहिणो पुट ॼाओ। मुड़ुस वसियत कई हुअसि, नालो रखींसि, मुड़ुस जेको चयो हुअसि हासिब करीमुद्दीन नालो रखींसि इहो, छो जो मुड़ुस वसियत कई हुअसि त अलाह में उमेदु आहे त तोखे ॼमंदो पुटु, नालो इहो रखजांइ। हिन जो पुट जो हुनखे ॼाओ त हे बि शहर जा ॼण मुअज़्ज़िज़ माण्हू हुया, छो जो हिन जो मुड़ुसु वॾो हकीम हुयो। हिन नजूमी घुराया, पुराणनि ज़माननि में नजूमिन खे घुराए उन्हनि खां क़िस्मत जा हाल वग़ैरह माण्हू पुछंदा हुआ। नओं ॿारु ॼमे त उनजे लाइ शादी वग़ैरह कराइजे त कीअं कराइजे या कॾहिं कराइजे, किथे कराइजे, त उहो माण्हू हुननि खां पुछंदा हुआ। उनजे करे वॾा वॾा अमीर या बादशाहनि जे दरबारनि में बि नजूमी रहंदा हुआ। पोइ हिन नजूमी घुराया, उन्हनि खे चई त मुंहिंजे पुट जो तव्हां बुर्ज सितारा जीअं नजूम में थींदा आहिनि उहो ॾिसी ऐं मूंखे ॿुधायो त मुंहिंजे पुट जो सितारो कीअं हूंदो या नसीबु कीअं हूंदो। हुननि हिसाबु लॻाए ऐं हिन खे चइनि त तुंहिंजो पुटु अलाह हयाती ॾेसि वॾी उमिरि माणींदो, तुंहिंजो पुटु वॾी उमिरि माणींदो। पर इहो आहे त शुराती जेका हिन जी उमिरि हूंदी उन में मिड़ई हिनखे तकलीफ़ूं वीचारे खे ईंदियूं, ऐं उन्हनि तकलीफ़ुनि खां पार थियो न त बाक़ाइदे हिन माण्हुनि जो नालो थींदो। नजूमी हिनखे इहो ॿुधाए, नजूमी त विया हलिया, ॻाल्हि आई वई। मां हिनखे दातण निपाइण लॻी, पंहिंजे हाल सारो 5 सालनि जो थियो, हिनखे मक्तब में विहारियो। मुड़ुस वसियत कई हुअसि त पढ़ाइजांसि, पर हिन जी पढ़ण सां दिलि न हुई। उते बि सॼो ॾींहुं घुमंदो वते, ॿारनि सां खेचलियूं कंदो वते, माना पढ़ण सां दिलचस्पी ही न पढ़ियो हुते। मां वॾा वस कयसि, पर ॾिठईं त माना हिन जो पढ़ण वारे पासे ॾे लाड़ो हुयो ई।
मां वरी हिनखे हथ जो हुनरु भला चईंदा हाणे पढ़े नथो त भला को हुनरु सेखारियांसि। कंहिं हुनर वारनि वटि हिनखे मोकिलियईं, उते रखियईं हिननि खे। पर हिन जी उते बि दिलचस्पी कान आई, माना उते बि को कमु सिखे न पियो, को कमु मतिलबु कंहिं कम में दिलचस्पी न पियो वठे। माण्हू खे ॾाढो ॾुख हुयो त केॾो त हिन जे पीउ खे आस हुई, सिक हुई त मूंखे औलाद थिए, जेको मुंहिंजो औलाद मुंहिंजे इल्म जो वारस थिए। हुन ॾिठो बि कोन, हुन जे दुआउनि सां हे ॼाओ, पर लॻे थो त हे पीउ वारनि पीउ जो ईअं सम्झो त इल्म जे हिसाब सां पीउ जो वारस कोन थींदो। हिते वॾड़ो बि थियो, सम्झ भरियो बि थियो, पर मतिलबु कंहिं बि कम में हिन जी दिलचस्पी न हुई। माउ खे हर वक़्तु इहा त मां मुड़ुसु वसियत कई, उन ते इहो अमल न करे सघियसि। मुंहिंजो पुटु जाहिल रहिजी, मुंहिंजो मुड़ुसु केॾो इल्म वारो, मुंहिंजो पुटु जाहिल रहिजी। पोइ मां हुनखे चवंदी बि हुई, पर उहो हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए कन कढी छॾी। जेको मिट माइट अचेसि उन सां वीचारी इहा सूर सलींदी हुई। पोइ नेठि माण्हुनि हिनखे मशवरो ॾिनो त भला हाणे तूं हीअं करे हिन जी शादी कराए, थी सघे थो शादी थिएसि, भला मन उन ज़िमेवारी थिएसि, पोइ भला को कमु सिखे, छो जो को कमु बि कोन थो करे। हिन जी माउ ते पाड़े में को घरु हुयो, उते छोकिरी ॾिठईं, उन्हनि जे शादीअ जो पैगाम मोकिले, उन्हनि बि क़बूलु कयो ऐं हिन जी छोकिरे उन सां निकाह करायो। रही खुई इहा बि हिन आज़माइश वीचारी कई। हाणे त अॻ में हिकिड़ो त हिन जो ॿारु हुयुसि, हाणे उन छोकिरीअ जो बि हिन ते ॿारु, माना मुड़ुस में का तब्दीली आई कान। को कमकार कंहिं कमकार सां वास्तो ई माई ॾाढी मुंझी पई त छा करे। हिन जे पाड़े में ॿ टे घर हुया नंढा, जेके वीचारा वरी वेंदा काठियूं झंग मां करे खपाईंदा हुआ। पोइ हीअ जेको कुर्ब वारो ईंदो हुओसि, उन्हनि सां पई सूर सलींदी हुई। पोइ हिकिड़े ॾींहुं उहे आया हिन वटि, हिनखे चइनि त भला तुंहिंजे पुट जो कंहिं पासे ॾे ख़्यालु कोन थो थिए, हाणे तूं शादी बि कराई अथसि, पोइ बि हिनखे कोन थो थिए, हाणे भला तूं हीअं कर, तूं हिनखे हिकिड़ो गॾु वठी ॾे, रसो बि ॾिएसि, हिकिड़ो कुहाड़ो बि वठी ॾे हिनखे, त भला असां वेंदा आहियूं काठियूं करणु, असां हिनखे पाण सां गॾु वठी वञूं, भला काठियूं करे अचे, असांजो बि गुज़ारो उन मां थिए थो, भला हिन जो बि गुज़ारो पियो थींदो, भला ॿियो कमु त कोन थो करे। माणस खे दिलि सां इहा ॻाल्हि लॻी त इहो घुमण फिरण वारो कमु अथसि, इहो कंदो। पुट खे चयईं, उन चयसि त मां तुंहिंजी मर्ज़ी। माणस हिनखे हिकिड़ो गॾु, हिकिड़ो रसो, हिकिड़ो कुहाड़ो वठी हिनखे वठी वई उन काठियारनि वटि। अब हे हिनखे सामान बि ॾिनो तमामु, हाणे हे बि तव्हांजे हवाले अथव, मुंहिंजे पुट जी पारत हुजेव, हिनखे पाण सां गॾु वठी वेंदा। हुननि चयोसि बा तूं हिन जी ॻणती न कर, अलाह कंदो त हिन जो बि नसीबु भलो हूंदो, रब असांखे रोज़ी ॾिए थो, हिनखे बि रोज़ी ॾींदो। ऐं वॾी ॻाल्हि त हे त असांजे उस्ताद जो पुटु आहे, सो असां हिन जो ख़्यालु कंदासीं, तूं परेशान न थी। हे हिनखे वठी विया, साम्हूं हुजे हिकिड़ो जबल, उते वण टिण झंग हुयो, हिननि वञी काठियूं कटे, हिन बि काठियूं कटियूं, गॾनि ते खयनि, आया शहर में, अची शहर में काठियूं, पोइ जिथे खपाईंदा हिनखे वठी हलिया, उते काठियूं वञी खपाइनि, जेके ॿ रुपया मिलनि हिनखे बि ॾिननि, उहो बि पंहिंजे घर खणी। माना हाणे इहो ॼण हिनखे कमु वणे पियो, हे रोज़ु हिननि सां गॾु वेंदो हो, वञी काठियूं करे अचे, जेके ॿ रुपया मिलनिसि वरी अची माउ खे आणे ॾे। चङो टाइम हे ईअं हलियो पियो, वञे सुबुह जो काठियूं करे, वरी काठियूं अची खपाए, ऐं हिन जो माना ईअं ख़र्चु पको हलियो पियो। हिकिड़े ॾींहुं हे विया काठियूं करणु, उते काठियूं पिया कनि, ईअं ओचितो झुड़ थी वियो, मींहुं वसणु लॻो। मींहं जो वसणु लॻो त हर कंहिंखे अची सिरजी लॻी, मींहुं थियो तेज़, सो हे जबल ते जो वेंदा हुआ, जबल में थींदा आहिनि गार, हे ॿिया जेके काठियार हुआसीं उहे तकड़ा काठियूं जिन खां खॼी सघियूं त काठियूं बि कयनि, न त पंहिंजो सिर बचाइण लाइ वञी गार में लिकी वेठा। ही वरी
उते काठियुनि जो कनि पिया। हिकिड़ो वॾो वणु हुयो, हे वरी उन वण जे हेठां वेही रहियो, हो वञी गार में वेठा, हे हिते हिननि खे चई बसि मां हिते वण जे हेठां वेठो आहियां, भला हिते बि बचाव आहे मींहं, हे उते वेही रहियो। हाणे मींहुं वसे पियो, हो होॾे हुजनि, हे हिते वण जे हेठां वेठो हुजे। हिनखे कुहाड़ी हथ में हुजे, ईअं वांदो जो वेठो हो त ईअं कुहाड़ी उथे ज़मीन ते ईअं खड़काइण लॻो, हणण लॻो। हिन कुहाड़ी जो हईं त हिनखे महसूसु थियो, ईअं ज़मीन ते कुहाड़ी लॻे, हिनखे महसूसु थियो त ॼण पोरी आहे ज़मीन, खोखली आहे। कुहाड़ी जेका हणे पियो सम्झे पियो त खोखली आहे ज़मीन, खोखली आहे। हिन ज़ोर सां उते कुहाड़ी जो हईं, कुहाड़ी हईं त हथ सां मिटी परते कयईं, मिटी जो परते कयईं त ॾिठईं त हिकिड़ी सिर हिनखे ॾिसण में आई, गोल वॾी सिर हुई, उहा ऐं वरी उन सिर में कड़ो लॻल हो, कुंडो, माना सिर खे हथ सां खणिजे, कुंडो लॻल हो, वॾी सिर हुजे, शाही सिर गोल, उहा हुते लॻल हुजे, उनखे कुंडो लॻल हो। हिन उतां ई सॾु कयो हुनखे, काठियर जेके हिन जा दोस्त हुया उन्हनि खे सॾु कयो, अड़े यार हेॾे अचो, ऐं मां हे ॾिसो त छा ॾिठो आहे, हेॾे अचो, हे छा, हे अचो। हुननि जो ॿुधो त हो बि तकड़ा हिन वटि आया, यार हे ॾिसो, हीअ सिर, पर माना पोइ त हिते कुझु आहे न, छो जो सिर खे कुंडो लॻल हो। हिननि छिके सिर गौरी छिकनि त सिर निकिती, सिर जो परते कयनि त ॾिठुनि त हिननि खे उते हेठि हिकिड़ो दरवाज़ो ॾिसण में आयो। मिटी परते करे दरवाज़ो हिननि आजो कयो, दर खे जो खोलनि त दर जो खोलनि त ॾिसनि त हेठि हिकिड़ो खूह आहे, पर खूह छा जो आहे, सॼो खूह माखीअ जो भरियल आहे, माखीअ जो। हीअ छाकाणि खूह पाणीअ जा थींदा आहिनि, हीअ माखीअ जो खूह ऐं बंदि थियल आहे, माना हे खूह करे वियो आहे, जो दर ॾही सिरूं रखी बंदि करे वियो आहे। ख़ैरु हाणे असां लधो आहे त असांजी मिल्कियत आहे, यार हे त सॼो खूह भरियल आहे माखीअ सां, हे त वाह जो कमु थी वियो, सॼो ॾींहुं था कुहाड़ा हलायूं, काठियूं थियूं थियनि, इहे मिलनि था ॿर पिया, हे त कमु वाह जो थी वियो। हाणे हीअं था कयूं, हीअ माखी खपायूं, पर हाणे माखी कीअं खपायूं, वञ थांव खणी अचूं, थांव भरे वञूं बाज़ारि, पोइ उते वञी खपाईंदासीं, भला पैसा काठियुनि खां त वधीक मिलंदा, पोइ पाण में विराए खणंदासीं। पर हाणे हीअं कयूं, असां में हिकिड़ो माण्हू हिते वेहे, ॿिया वञनि वञी थांव खणी अचनि, वञी थांव खणी अचनि। हिन करीमदीन हासिब चवनि था, मां थो वेहां हिते, खूह जो ख़्यालु थो मां हिते कयां, मां वेहां थो हिते, तव्हां वञो घर, तव्हां वञी सभु वञो सो थांव खणी अचो, वॾा थांव खणी अचो त माखी घणी थींदी त पैसा घणा मिलंदा। पोइ हिनखे उते खूह वटि विहारे पाण विया शहर, गॾनि ते विया तकड़ा वञी वॾा थांव खणी आया सो वरी हुन खूह मां माखी भहण लॻा, थांव भरे बाक़ाइदे माखीअ सां भरे उन ई गॾनि ते चाढ़े, गॾनि ते रखी आया शहर में, अची खपायनि, पैसा काठियुनि खां हिननि खे वधीक मिलिया। हाणे रोज़ु इहो कमु कंदा, हे रोज़ु इहो कमु कनि, माखी खपाइनि, हे वेहंदो हो वेंदा खपाइनि, हे वेहंदो हो खूह ते, हे वेंदा खपाइनि। राति घर में, बाक़ी ॾींहं जो वञी खूह ते कंदा हुआ इहो सॼो कमु। हिकिड़े ॾींहुं हिन काठियरनि पाण में सलाह कई त यार ॻाल्हि त ॿुध, इंसान आहे पोइ लालच थी थिए न, हाणे हूअं गुरबत आहिनि त कुर्बो आहिनि, हाणे जो पैसो जाम थियो त लालच थी। हिननि चयो यार इहो खूह लधो या ॾिठो आहे इन करीमदीन, ईअं सम्झी ॼण मिल्कियत उन जी, जीअं न सुभाणे इहो ई फिरे ऐं अचे शहर में अची ऐं उते ॻाल्हि करे त भई इहो खूह मुंहिंजो आहे या माखी बि मुंहिंजी आहे, असांखां समूरी पैसा मतिलबु वठे ऐं असांखे एॾी खणी मज़ूरी त भाउ खूह त मुंहिंजो हो, खूह त मुंहिंजो हो। सो
पोइ त इहो कमु सही न थींदो। अड़े पोइ कीअं कयूं? हाणे हीअं था कयूं, कंहिंखे ख़बर बि कान्हे, हिन खे उअं ई विहारींदा आहियूं खूह ते। हाणे अॼु हलूं था, हिन खे कंहिं बहाने सां हिन खूह में था लाहियूं, बहाने सां हिन खे इन खूह में था लाहियूं। न निकिरंदो, पाण ई हिते मरी वेंदो। बाक़ी जेका माखी हूंदी, जेसि ताईं हूंदी माखी त पिया खपाईंदा। हाणे हे पाण में इहा सलाह करे आया खूह ते। हिन हासिबा खे चवनि त यार हाणे माखी हिन मां चङी कढी अथऊं, खूह ॾियणु हाणे लॻे थो त ख़ाली थिए थो पियो। सो हाणे तूं हीअं कर, तूं लह खूह में, जेका कुंड पासनि खां माखी आहे उहा बि गॾु कर विच ते, त जीअं खाइण में सवली थी। हे पंहिंजी नियत ते हे लही पियो खूह में, हे लही पियो खूह में लथो, हे माखी गॾु करणु लॻो। माखी गॾु करणु, हो देगड़ा पंहिंजा भरनि पिया, देगड़ा भरे ऐं हुन खणी रखिया गॾहनि ते। हिन माखी सॼी गॾु करे हिननि खे चई त भाउ मूंखे खणो, मूंखे ॿाहिरि कढो। हो देगड़ा भरियूं विया हलिया। हुननि जे त नियत में इहो ई हुयो, हो देगड़ा भरियूं विया हलिया। हे वीचारो हुते खूह में, हे हुते खूह में हो विया हलिया। ॾाढियूं दाहूं हेॾां होॾां, हुननि खे सॾ रड़ियूं त भला ॿियो को वाट वेंदो ॿुधे, को अचे मूंखे तां कढे, रब खे बि ॿाॾाई, पर को बि वाहरू न थियो। हिन खे छॾे हो काठियर जेके हुया उहे वञी शहर में माखी खपाइनि, माखी खपाए ऐं चवनि त हाणे यार हिन खे जो इहो कयो अथऊं त रोज़ु हिन खे वठी वेंदा आहियूं। हिन जी माउ खे त ख़बर आहे न त असां सां हलंदो आहे। हिन जी माउ न किथे दाहिनी थिए। हिननि पाण में सलाह करे रोअंदा पिटींदा आया हिन जी माउ वटि। जी तुंहिंजो पुटु मरी वियो। अड़े छा थियो मुंहिंजे पुट खे? मुंहिंजो पुटु तव्हां सां गॾु, छा थियो मुंहिंजे पुट खे? हुननि चयोसि त असां वेंदा आहियूं सदाईं जबल ते, सो वियासीं उते, हीअं ओचितो अची मींहुं पियो तेज़, सो असां त वञी गार में लिकियासीं। तुंहिंजे पुट जो जेको गॾु हुयो सो गॾु हुई छिनाई पियो भॼे। तुंहिंजो पुटु वरी हुन गॾु जे पोयां लॻो, गॾु जे पोयां लॻो त हुनखे गेले वार हेॾी गार ते वठी अचे। उते को वॾो बघियड़ हुयो लिकियलु। हे जीअं जो उतां टपिया त बघियड़ जो हिननि खे ॾिठो त बघियड़ बुल ॾेई तुंहिंजे पुट खे बि खाई छॾियो ऐं हिन गॾ खे बि खाई छॾियो। बघियड़ ऐं माई वीचारीअ जी बि मन में कोन। माई वीचारी सम्झो त पोइ सही चवंदा हूंदा। माई वीचारी रोअण लॻी, पार कढणु लॻी, पंहिंजा कपिड़ा फाइणु लॻी। माई जो हिननि पासे जो ख़्यालु ई कोन। हाणे हे हरामी छा कंदा हुआ जो रोज़ु हिन वटि खाधे पीते जो सामान खणी ईंदा हुआ। त हाणे अॻ में तुंहिंजो पुटु हुयो, असांजो दोस्त हुयो, हाणे उहो जो वियो त तुंहिंजो केरु थींदो? सो भला हाणे असां ईअं सम्झ असां बि तुंहिंजा आहियूं। इन जी माईअ जी खाधे पीते जो सामान हुननि खे खणी ईंदा। पर हीअ वीचारी पंहिंजे पुट जे ग़म में ई। कुझु ॾींहंनि खां पोइ हिननि हाणे पैसो हिननि वटि जाम थी वियो। हिननि उते शहर में दुकान खोलिया, वॾा सौदागर थी विया शहर जा। पैसो ॾोकड़ हिननि वटि जाम थी वियो। बाक़ाइदे ॾाढो हिननि जो काठियरनि जो सुठो वक़्तु पियो गुज़रे। माण्हुनि खां विसरी विया त हिकु काठियर सौदागर थी विया। हेॾा हिन वीचारो खूह में, हिन खे जो खूह में छॾे आया, हे वीचारो वेठो पियो रोए, दाहूं वेठो पियो करे। नेठि सम्झी वियो त हुननि जे दिलि में गिदड़ हुयो, भणा हे मूंखे सायो करे हेॾे छॾे विया। पर हाणे निकिरां कीअं? दाहूं करे करे बि ईअं सम्झो त वीचारो साणो थी पियो। ईअं वेठो हुजे त ईअं विछूं हिन ते अची हिकिड़ो किरियो। विछूं हिन बुल ॾेई ऐं विछूअ खे मारियो। पर दिलि में चई त हिते त रुॻो माखी आहे खूह में, हे विछूं किथां आयो? ये विछूं माखीअ में हुजे हा, खूह में हुजे हा, त विछूं त माखीअ में फासी पई आहे। विछूं किथां आयो? उथियो खूह में हेॾे होॾे निहारण लॻो त विछूं किथां आयो? हेॾे होॾे ॾिठई हिनखे खूह में हिकिड़े पासे खां ईअं ज़मीन
मिटी जेका हुई माना आम मिटीअ जी भेट में उहा इहा लस्सी ॾिसण में आई। हिन उन खे हथ सां मिटीअ खे पटणु लॻो। जीअं जो हिन मिटीअ खे पटियो त हिनखे ईअं थोरी उते रोशनी ॾिसण में आई, अंदरां रोशनी ॾिसण में आई। हे हथ सां हुन मिटीअ खे पटणु लॻो। मिटी आली ही मिटी खे पटणु लॻो। तां त हे वॾो ईअं सोराख़ करे जो माण्हू डपी वञे। हाणे सोराख़ जो थियो त हे उन मां अंदरि टपे, रोशनी अचे पई उन मां अंदरि टपे। हे जीअं जो टपियो त भाउ उते त वरी मुल्क ई ॿियो ईअं मैदान लॻो पियो हुजे। हे थोरो अॻिते हलियो त वरी हिनखे हिकिड़ो दरवाज़ो ॾिसण में आयो। दरवाज़े जे वेझो आयो, ॾिठईं दरवाज़ो वॾो हुजे पर माना लोह जो दरवाज़ो हो पर कारो सॼो, वॾो दरवाज़ो हुजे लोह जो कारो, ऐं उनखे तालो लॻल हो चांदीअ जो, तालो चांदीअ जो लॻल ऐं उन में चाबी पियल हुई उहा सोनी। वॾो दरवाज़ो कारो लोह जो, तालो उनखे लॻल चांदीअ जो ऐं उन ताले में वरी सोनी चाबी लॻल हुई। हिन उतां दर जे विथीअ मां ॾिठो त अंदरि तेज़ रोशनी। नेठि वञी काॾे, नेठि हिन दर खोलियो, दर खोले अंदरि आयो। अंदरि आयो, थोरो जो अंदरि आयो, अॻिते ॾिठईं हिकिड़ो वॾो हौज़ आहे पाणीअ जो, वॾो हिकिड़ो हौज़ आहे। उन में पाणीअ वांगुरु का शइ चमके थी पई। हौज़ त पाणीअ जो ई थींदो आहे पर चमके पई। हे तकिड़ो हुनजे वेझो आयो। वेझो जेॾी महिल आयो उन हौज़ जे वेझो आयो त हिन उते ॾिठो त उन हौज़ में हिकिड़ो दड़ो हो हौज़ में, ऐं उन ते हिकिड़ो सोनो तख़्तु पियो, सोनो तख़्तु, ऐं उन तख़्त में क़िस्म क़िस्म जा हीरा जवाहर मोती उन तख़्त में लॻल आहे। ऐं उन जे पासे सां खोड़ कुर्सियूं पियल हुजनि। हौज़ को वॾो, जेॾी महिल हौज़ जे वेझो आयो मथां जी बीठो त पोइ ॾिठईं, परे खां त हिनखे ईअं हौज़ ॾिसण में आयो। जेॾी महिल उते आयो त को हौज़ वॾो हो। उते जेके कुर्सियूं पयूं उन्हनि कुर्सियुनि मां बि हिन ॾिठो त के कुर्सियूं सोनियूं, के चांदीअ जूं, कुझु के साई ज़मरद जूं। हिन कुर्सियुनि जे वेझो पहुतो, हिन थधो साहु खयो ऐं कुर्सियूं ॻणणु लॻो। कुर्सियूं चङियूं हुयूं, कुर्सियूं ॻणणु लॻो। घणे 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 ईअं सम्झो हिन जी बेख निकिरी वई। तां त नेठि ॻणियूं हिन त 12,000 कुर्सियूं, 12,000 कुर्सियूं उन तख़्त जे ॿिन्ही पासनि खां। हे तख़्त ते चढ़ी वेठो, जेको इन कुर्सियुनि जे विच में तख़्त हुयो, हे तख़्त ते चढ़ी वेठो। हाणे तख़्त ते जो चढ़ी वेठो, हाणे निहारे पियो, हौज़ खे पियो ॾिसे, कुर्सियुनि खे पियो ॾिसे, सम्झे पियो त छा आहे, हिकु जादू आहे, मां ख़्वाबु थो ॾिसां, छा आहे। पर को माण्हू छेणो, को आदम बूइ न। इन परेशानीअ में उन तख़्त ते वेठे हिनखे निंड वठी वई, हिनखे निंड वठी। हीअ अञा कुझु देरि हिन थोरो टाइम हीअ अञा सुतो त ईअं हिन कुझु आवाज़ ॿुधा, आवाज़ ॿुधा, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हिन आवाज़ ॿुधा। सुजाॻ थियो, उथी वेठो, अञा जो निहारे त
हे जेके 12,000 कुर्सियूं हुयूं, उन कुर्सियुनि 12,000 कुर्सियुनि ते ई वॾा वॾा नांग वेठा आहिनि। ऐं नांग हिन ॾिठो त माना ईअं सम्झो त तक़रीबन 100 गज़ जा ड्रिघाल एॾा वॾा नांग हुया। अड़े हे छा, हिन जो एॾा नांग, एतिरा नांग ॾिठा, डिॼी वियो। निड़ी सुकी हुयसि, वात सुकी हुयसि, अची साह जी लॻसि। नांगनि ॾे जो ॾिसे पियो त नांगनि जी अखियुनि मां ईअं सम्झो ॼणा टांटा पिया निकिरनि। हाणे जो वरी हिन हौज़ ॾे निहारियो त ॾिसे त उन हौज़ में बि एतिरा ई नांग, एॾा वॾा नांग, पर सॼो हौज़ भरियो पियो। हीअ अची फाथो, हाणे त भॼण जी वाह बि कान अची, हीअ अची फाथो, अची सिर जी लॻसि त भणा हे त मौत खे मां पाण सॾु कयो, हेॾे छो आयुसि। हे इन परेशानी में हेॾे होॾे भॼण जी पियो करे, का वराह को रस्तो किथां निकिरण जो, ईअं हिकिड़ो खच्चर जेॾो नांग हिन जे साम्हूं आयो। उन ई नांग जे पुठीअ ते वरी ॿियो हिकिड़ो नांग वेठल हो, उहो बिलोर वांगुरु चमके पियो, पर उन जी सूरत हिन ॾिठी त माण्हूअ वांगुरु ई। हिन जे साम्हूं पहुची ऐं नांग हिन खे सलाम कयो। हिते हिन गीतूं ॾेई हुनखे सलाम जो जवाबु ॾिनो। हाणे हे ॿिया जेके नांग कुर्सियुनि ते वेठा, उन्हनि मां हिकिड़ो नांग उथियो जेको हुन जे पुठीअ ते नांग वेठो, उनखे उतां खणी लाहे ऐं कुर्सीअ ते विहारियो। ऐं उन नांग पंहिंजे ॿोलीअ में ॿियनि नांगनि खे ईअं ॻाल्हि वॼणु लॻो, दॿाइणु लॻो, पर माना वरी का कावड़सि हुननि खे ॻाल्हि पियो ॾे, दाबा पियो ॾे। अहिड़ा के हुननि खे दाबा ॾिनई जो जेके सभु नांग कुर्सियुनि ते वेठा, उहे कुर्सियुनि तां हेठि किरी पिया, कुर्सियुनि तां हेठि किरी पिया। वरी हिन उन सभिनी नांगनि खे वेहण जो चयो, वरी उहे नांग उथिया, वरी कुर्सियुनि ते वेठा। उहे हिननि खे वेहारे, हाणे वरी हिन करीमदीन ॾे निहारे हिन खे चई त हे जवान, असां खां डिॼ न, असां खां डिॼ न, मां नांगनि जी राणी आहियां, मां नांगनि जी राणी आहियां, डिॼ न। हाणे जो हिन खे आथत ॾिनो, हाणे हिन खे साहु पेट में पियो। हाणे उहो जेका राणी हुई, उन ॿियनि नांगनि खे इशारो करे चयो त खाइण जे लाइ कुझु आणी। सूफ़, अंगूर, ॾाढ़ूं, फ्रूट सभु अची विया, अची करीमदीन जे अॻियां रखियनि। नांगनि जी राणी हिन खे चयो त भली करे आई, पर जवान ॿुधाए त तुंहिंजो नालो छा आहे? हिन चयसि मुंहिंजो नालो आहे हासिब करीमदीन। चयईंसि त हासिब, ए मेवा तुंहिंजे लाइ आहिनि, खा। असां वटि हिन खां सवाइ ॿियो कुझु आहे कोन, मेवो ई आहे, असां वटि फ्रूट ई आहे, उनजे करे तुंहिंजे अॻियां असां इहो रखियो, खा, जेको असांजो हाल आहे। बाक़ी इहो आहे त असां खां डिॼ। हाणे नांग जो हिन सां सुहिणे नमूने सां ॻाल्हाए पियो, हिन खे बि बुख लॻी, ठहक करे हिन फ्रूट खाधो। खाई हिन जॾहिं खाई बसि कई त हाणे वरी राणी हिन खां पुछियो त भला ॾे ख़बर, तूं किथां जो रहंदड़ आहे?
हिते कीअं आयो आहे, छा आहे तुंहिंजो किसो। हिन सॼो ॿुधायुसि पंहिंजो किसो, पंहिंजे पीउ खां वठी कीअं ॼाओ, माउ जेको हिन सां हली हिन खे मकतब में रहाई, पढ़ियो कोन, हुनर कोन सिखियो, वरी माउ हिन जी शादी कराई त बि कोन सुधरियो, वरी उहो काठियर हिन वटि आया, उन्हनि जे चवण ते माउ हिन खे गॾु वठी ॾिनो, हे काठियर थियो। उन खां पोइ कीअं काठियूं कई, उन खां पोइ कीअं हिकिड़े ॾींहुं हिननि खूह लधो, उन खां पोइ कीअं हे माखी खपाइण लॻा, कीअं उहो हिन खे खूह में विछलाए विया, ऐं उन खां पोइ कीअं विछूं आयो जंहिं हिन खे इहो रस्तो ॾसियो, ऐं उहो उन रस्ते खां हे थिए हिते अची पहुतो। कि मुंहिंजो किसो इहो।